अस्सलाम वालेकुम दोस्तों छा उम्मीद कयां थो सभु दोस्त ख़ुशि मज़े में हूंदा ठीक हूंदा। जीअं दोस्तों तव्हांजे लाइ अॼु बहितरीनु अपडेट खणी हाज़िर थियो आहियां सिंध टीवी जे मेगा न्यू ड्रामा पंहिंजा वेरी। तो ही वीडियो फुल ॾिसिजो ख़ासि तव्हांजे लाइ आहे ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन वेंदो पर मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे तमामु सुठा ऐं सुठे मवाद ते वीडियो ॾिसण वटां मिलंदा। सो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। जीअं लाट ॿरंदी रहे ऐं साथ हलंदो रहे। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध टीवी जे नई मेगा ड्रामे सोप सीरियल पंहिंजा वेरी जे बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन वीडियो में। त वीडियो में अॻिते हलण खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फरज़ंद मलिक खजू साहिबु 3 ॾींहंनि खां लगातार पंहिंजी फेसबुक ID ते पोस्टूं रखणु शुरू कयूं आहिनि ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जे बाबति। सो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त पंहिंजा वेरी ड्रामो जेको रिकॉर्डिंग त ईद खां पोइ हुनजी शुरू थींदी ऐं हुन में कहिड़ा कास्ट हूंदा, कहिड़ा अदाकार हूंदा, कहिड़ो जेको राइटर आहे उहो साईं नूरज़ोर आहे जेको ड्रामा पंहिंजा वेरी जो आहे। ऐं जेको पहिरीं बि करे चुको दोलाब ऐं ॿियो हुयो ज़हर ज़िंदगी। ऐं हीउ टियों ड्रामो आहे फरज़ंद मलिक खजू साहिबु ऐं साईं नूरज़ोर जो गॾु जेको राइटर साईं नूरज़ोर आहे, लेखक ऐं डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू आहे। सो तव्हांखे ॿुधाईंदासीं न हिन में कहिड़ा आर्टिस्ट अदाकार कमु कंदा। सो हिन में तव्हांखे ॿुधाईंदासीं त जेको पहिरियों आहे रिमशा शहज़ादी कास्ट थी चुकी आहे हिन में। सो उहा हीरोइन जी रोल में आहे या के ॿिए रोल कंदी उहा त ख़बर न आहे। उहा त ड्रामे जी रिकॉर्डिंग खां पोइ ख़बर पवंदी त रिमशा शहज़ादी हिन ड्रामे में कंहिंजी साइड जेका कास्ट थी आहे। मूंखे लॻे थो त शायदि वरी बि हीरोइन जो कैरेक्टर कंदी। ऐं जेका ॿियो कास्ट आहे उहो आहे सिंध जो पुराणो ऐं लेजेंड आर्टिस्ट अदाकार मंज़ूर मुराद। उहो बि हिन ड्रामे में कास्ट थी वियो आहे। जेको पहिरीं हुयो ज़हर ज़िंदगी में शुरू में हुयो जेको मरी थो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन जेका वीडियो में त जेके बि ड्रामनि जे हिन ड्रामे बाबति जेकी बि कास्ट थींदी सा तव्हांखे हिन चैनल ते मां अपडेट ॾींदो रहंदुसि। ऐं स्मॉल बलोच ऑफिशियल TV ते बि तव्हांखे अपडेट ॾींदो रहंदुसि। तो जेके बि दोस्त आहिनि, जेके दोस्त पुछनि था उन्हनि जे बाबति बि तव्हांखे वीडियो ॾिसण वटां मिलंदा ऐं इंशाअल्लाह अपडेट सुठे खां सुठा मवाद तव्हांखे हिन चैनल ते मिलंदा। जेके बि मुंहिंजा पुराणा व्यूअर आहिनि, दोस्त आहिनि, सब्सक्राइबर आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदासीं त हिन चैनल ते तव्हांखे बहितरीनु हिन ड्रामनि बाबति वीडियो ॾिसण वटां मिलंदा। ऐं पंहिंजा वेरी ड्रामो आहे उनजे बाबति तव्हांखे जेकी बि नई कास्ट थींदी वेंदी तव्हांखे वीडियो ॾिसण वटां मिलंदा वेंदा। कहिड़ा आर्टिस्ट कमु कंदा जेको लगातार जेको फरज़ंद मलिक खजू पंहिंजे फेसबुक ID ते कास्ट रिव्यू कंदो वेंदो, ॿुधाईंदो वेंदो त फलाणो पोइ तव्हांखे वीडियो ॾिसण वटां मिलंदा हिन चैनल ते मुख़्तसिर। ठीकु आहे न दोस्तों। बाक़ी तव्हांखे अर्ज़ु कंदासीं बसि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं तव्हांखे के ॿिए चैनल खे ॾिसणु न खपे ऐं हिन ई चैनल ते तव्हांखे हर मवाद मिली वञे। बसि तव्हांखे कमेंट करिणो आहे, कमेंट में पंहिंजो राय ॾियणो आहे त तव्हांखे कहिड़ा वीडियो ॾिसणु खपनि। सो असां उन बाबति वीडियो ठाहे तव्हांजे अॻियां खणी ईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। मिलूं था कंहिं नई वीडियो में। गुड बाय, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।